लाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो पारा डी फार्मेसी बीएस नर्सिंग ऐं ॿियनि फनी शोबन में डिग्री ऐं डिप्लोमा कोर्सन में दाख़िला लाइ प्री एंट्री टेस्ट वरिती वई। लाकत मेडिकल यूनिवर्सिटी पारा वरितल टेस्ट में फिजियोथेरेपी जे 50, डी फार्मेसी जे 80 ऐं बीएस नर्सिंग जे 70 सीटुनि सूधो ॿियनि मुख़्तलिफ़ शोबन में डिग्री ऐं डिप्लोमा कोर्स करण लाइ एंट्री टेस्ट वरिती वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल 2450 उम्मीदवारनि हिस्सो वरितो। टेस्ट दौरान लाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर बेखाराम, रजिस्ट्रार डॉक्टर स्वरूप भाटिया, डायरेक्टर एडमिनिस्ट्रेशन गुलाम मुर्तज़ा दायो ऐं ॿियनि लाॻापियल अख़्तियारनि टेस्ट सेंटर जो दौरो कयो। उन मौके ते वाइस चांसलर डॉक्टर बेखाराम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लाकत मेडिकल यूनिवर्सिटी में मुख़्तलिफ़ शोबनि में डिप्लोमा प्रोग्रामनि में दाख़िला लाइ एंट्री टेस्ट वरिती वई आहे, जिन मां केतिराई नवां शोबा पिणु क़ाइमु कया विया आहिनि त जीअं ग़रीब तबिके सां तालुक़ रखंदड़ नौजवान डिप्लोमा कोर्स करे सघनि ऐं सिहत जे शोबे में टेक्निकल माण्हुनि जी खोट खे पूरो करे नौजवाननि खे रोज़गार फराहम करे सघिजे। ही कॉलेज असां जेको खोलियोसीं इहो सोचे त मिड लेवल जा जेके माण्हू आहिनि उन्हनि वीचारनि खे उन्हनि जी ज़रूरत बि आहे ऐं उहे ॿार इहे जॾहिं इहो करे वेंदा पंहिंजा डिप्लोमा या पंहिंजो बैचलर प्रोग्राम पास करे वेंदा त इन्हनि खे नौकिरी बि जिते किथे आराम सां मिली वेंदी ऐं असां चवंदा त असीं अहिड़ा कोर्स नया डिज़ाइन ॾियूं जेको नीड बेस हुजनि, ज़रूरत मुताबिक़ उहे माण्हू निकिरनि जेको असांजी ज़रूरत बि आहे ऐं पूरी दुनिया जी ज़रूरत आहे। इन्हनि ॿारनि खे पूरे एमरो रीजन में जेके अरब कंट्रीज़ आहिनि उन्हनि सभिनी में इनखे नौकिरी मिली वेंदी। असांजे पाकिस्तान में असांखे त पहिरियों त पाकिस्तान में ज़रूरत आहे असांखे, उनखां अलावा हीअ जेके यूरोप आहे उते बि असांजा इहे टेक्नोलॉजिस्ट जेके एक्सपर्ट हूंदा इहे मिड लेवल इनखे असां कोर्सिस चवंदा आहियूं। हिकिड़ा हूंदा आहिनि हाई लेवल, हिकिड़ा हूंदा आहिनि लो लेवल, हिकिड़ा हूंदा आहिनि मिड लेवल। त मिड लेवल ही बैचलर प्रोग्राम ऐं डिप्लोमा प्रोग्राम असां शुरू कया आहिनि, इहे ॿारनि खे फ़ाइदो थींदो। ॿिए पासे टेस्ट ॾियण लाइ आयल उम्मीदवारनि बि पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त पीएमसी पारां करायल टेस्ट जी भेट में लम्स यूनिवर्सिटी जो इंतज़ाम तमामु बहितर आहे ऐं टेस्ट पेपर बि सम्झण लाइ तमामु आसान ठाहियो वियो हो। उमेद आहे त मेरिट जे बुनियाद ते दाख़िलाऊं कयूं वेंदियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk